नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद शामिल कंदासीं हेडलाइन। सियासी भर्तियुनि सबब रेलवे खाते में हर पासे गड़बड़ा है। आर्जी तौर भर्तियों सियासी बुनियादनि ते कयूं वेंदियूं आहिनि। रेलवे इख्तियारनि जी गैर पेशावरानी रवैये सबब अॼु पाकिस्तान रेलवे जो ही हाल आहे। रेलवे जो को निज़ाम न आहे। आर्जी तौर भर्ती थियल मुलाज़िम घरनि में वेही पघारूं खणनि था। आर्जी भर्तियुनि बाद रेलवे खाते जी गिची में पवनि थियूं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा रेलवे खाते में आर्जी बुनियादनि ते भर्ती थियल मुलाज़िमनि जो पको करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधी। आलमी कप जो हीरो ऐं अॻूणो हॉकी ओलंपियन नवीद आलम लाॾाणो करे वियो। नवीद आलम कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हो ऐं संदसि शौकत खानम अस्पताल लाहौर में कीमोथेरेपी थी हुई। मुल्क में कोरोना वायरस जा केस वधण लगा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 21 ॼणा फौत। हयाती विञाइजनि जो अंग 22,618 थी वियो। 590 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 3.63% रही। 2,181 मरीज़नि जी हालत ॻणिती चली। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मानसून जो पहिरियों वसकारो। मुख़्तलिफ़ हादसनि में 3 ॼणा फौत, 24 खां वधीक ज़ख़्मी। दादू, कंबर, वारह, नसीराबाद, वगण, लालू रैंक समेत मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाती पाणी घिटियुनि ऐं रोड रस्तनि ते बीठल। अक्सर इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी बहाल न थी सघी। मौसमियात खाते पारां 24 कलाकनि दौरान कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की ऐं तेज़ बरसाति जो इम्कान। बरसाति जो सिलसिलो 17 जुलाई ताईं जारी रही सघे थो। वाई पांदी समेत काचे ऐं खीरथर जी जावलूपट्टी ते बरसात। जावलूपट्टी तां नएगात समेत नयूं वही आयूं। वाई पांदी शहर में गोॾे जेॾो पाणी बीठल। बरसाती पाणी दुकाननि में दाख़िल। बिजली जो निज़ाम धरम भरम। ॾोहनि जी दुनिया छॾे पेश पियल ओबाड़ो जे रावंती वारे कचे जो धाड़ेल जेल मां आज़ादु थियण खां पोइ मारिजी वियो। अली दूंदो जेल जे साथियुनि सां मिलण इस्लामाबाद वियो हो, जिते मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। सिंध हुकूमत पारां अली दूंदो जी सिर ते 5 लख रुपया इनाम रखियल हो। रावंती कचे जो रहवासी धाड़ेल कुझु अर्सो अॻु ॾोह छॾे पाण मुरादो पुलिस वटि पेश थियो हो। डीसी खैरपुर राजा तारिक चांडियो साल जे फसल बाबति ग़लति रिपोर्ट ॾियण ते 8 तपेदारनि खे मुअतल करे छॾियो। मुअतल थियलनि में गंबड़, ॼामड़ा, जादू आहण, दराज़ा, सताबो, बिल्हाड़ो, खोड़ा, कमालदेरो, खैरपुर देरो ऐं खानपुर भरिसां गड़ी तोगो जे कचे वारे इलाइक़े मां 20 ॾींहं अॻु अगवा थी वियल नौजवान खे नापरकोट पुलिस पारां बाज़ियाब करण जी दावा। पुलिस मूजिबि औरताणे आवाज़ ते हिरकिजी वियल काज़ीमंद वासी आशिक़ सियाल खे बाज़ियाब करायो वियो आहे। दौदापुर परसाकोट दायम कटोर में कटोर बिरादरी की विंदरियन में झेड़ो। फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। गोली लॻण सबब दायम कटोहर मारिजी वियो। छिकताण बरक़रार। इलाइक़ो जंग जो मैदान बणियो। इस्लामकोट भरिसां ॻोठ थारियो हालेपुटर में 2 ॿाड़ियूं पाणी जी खॾ में किरी फोथी वियूं। फोतियुनि में उज़मा ऐं फिज़ा हालेपुटो शामिल। मासूम ॿाड़ियुनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। जामशोरे में सिंधु दरिया मां निकिरंदड़ कराची वाह मां 1 ॾींहुं पुराणो लाश ठाहियो। फौती जी सुञाणप कराची वासी अब्दुल गनी मेमण तौर थी। पुलिस मूजिबि फौती जे जिस्म ते तशदुद जा निशान आहिनि। वाक़िए जी जांच कई विया। घोटकी भरिसां कादरपुर वारे इलाइक़े में गुम थी वियल पीरसन जो कमंद जे फसल मां लाश ठाहियो। ॻोल्हा नबी दायो गुम थी वियो हो, जंहिंजो लाश मिलियो।
मिर्चा में अगवा थियल वापारी सेठ वासूमल बाजियाब न थी सघियो। हिंदू बिरादरी सॾ ते दुकानदारनि पारां शटरबंद हड़ताल, कारोबार बंद, शहरनि पारां एहतजाजी रैली। पनियाकिल बरसा ॻोठ झूंगा जा रहवासी 3 नौजवान पुरअसरार नमूने गुम। नौजवान अली रज़ा अख्तियार ऐं फरहान कलोरो जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। नौजवाननि जे वारसनि जो चवणु आहे त बाइजी थाणे ते NC दाख़िल कराइण बावजूदि पुलिस नौजवाननि जी वापसी लाइ के बि क़दम न खयां आहिनि। बडाणी भरिसां 2 हफ़्ता अॻु अगवा थी वियल नौजवान दिलमुराद भुट्टो घोटकी जे कचे मां बाज़ियाब कयो। SSP कश्मीर अमजद शेख मौजूद जदीद टेक्नोलॉजी ज़रिए नौजवान खे घोटकी जे कचे मां बाज़ियाब करायो आहे। गुलामुल्ला अलॻवर शहर जे ॻोठ भचू चांडियो जो रहवासी 4 ॾींहनि खां पुरअसरार नमूने गुम थी वियो। गुम थी वियल गुलाम कादिर ढोंकी जा वारस परेशान। उमरकोट में करंट लगण सबब लाइनमैन फौत थी वियो। लाइनमैन अशरफ कुंबर बिजली जो कम कंदे ओचितो करंट लगण सबब फौत थी वियो। खानवान शहर ऐं भरपासे जे 50 ॻोठनि में 22 कलाक बिजली जी बंदिश ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शहरी इताद ऐं कूंदड़ यंग एसोसिएशन जे सॾ ते शहरनि जी रैली।